الله नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना व मल्जअना व मअवाना व हादियना व महदियना व नूरना व नूर अजसादिना व नूर अरवाहिना व नूर हयातिना व नूर ममातना व नूर अव्वलना व नूर आखिरना व नूर ज़ाहिरना व नूर बातिनना व नूर यमीनना व नूर कुद्दामना व नूर इस्लामना व नूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिही व ज़ुर्रिय्यातिही व अहिब्बाइही व उलमाए उम्मतिही व सुलहाए मिल्लतिही अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम व ख़िताबिहिल मुबीन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अज़ीज़ दोस्तों, कुरान शरीफ़ जी आयत सगुरी तव्हां प्यारी जमात जे आॾो मूं तिलावत कई आहे। अल्लाह तबारक व तआला जल्ल जलालुहु अमन वालुहु हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जे मथां जेके फ़र्ज़ मुक़ररु कया आहिनि उहे इस्लाम जो बुनियादी रुकुन आहिनि। इस्लामी नुक़्ते निगाह खां मुसलमान चइबो ई उनखे आहे। मुसलमान जी माना आहे तस्लीम कंदड़, क़बूल कंदड़।
यानी अल्लाह पाक जल जलालू अमन वालू जा अहकाम ऐं अल्लाह जे प्यारे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा अहकाम जेको दिल जान सां मञे, उन्हनि जे आॾो कंध झुकाए, उन्ही खे मुसलमान चइबो आहे। तस्लीम मां इस्लाम जो लफ़्ज़ वरितल आहे, मञणु, क़बूल करणु। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो आहे, बुनियल इस्लाम अला खमसिन, इस्लाम जूं बुनियादी शयूं 5 आहिनि। सहाबा किराम रिदवानुल्लाह अलैहिम अजमईन पुछो, या रसूल अल्लाह उहे कहिड़ियूं आहिनि? अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उन्हनि 5 शयुनि मां बुनियादी शइ आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। जेसी ताईं को बि माण्हू अल्लाह पाक खे वहदहू ला शरीक रब नथो मञे ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आख़िरी नबी नथो मञे, तेसी ताईं उहो मुसलमान कोन्हे। बुनियाद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह है। अल्लाह ताला जल जलालू अमन वालू सां कंहिंखे शरीक न करे, नबी करीम जे ज़ात सां बि कंहिंखे शरीक न करे। जीअं अल्लाह तबारक व ताला पंहिंजे ज़ात ऐं पंहिंजे सिफ़ात में वहदहू ला शरीक आहे, ख़ालिक हुजण जे हिसाब सां, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी पंहिंजे ज़ात ऐं रिसालत में यगानो अकेलो आहे। महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़ात बाबरकात जो बि को शरीक अल्लाह ताला पैदा कोन फरमायो आहे। जीअं कॾहिं माण्हू को अल्लाह पाक सां कंहिंखे शरीक कंदो, उहो मुशरिक थींदो, ईमान खां ख़ारिज थी वेंदो, हुन जी का बि इबादत क़बूल कान्हे। पर जेकॾहिं को रसूलुल्लाह सां कंहिंखे शरीक कंदो त उहो बि ईमान खां ख़ारिज थी वेंदो, उन जी बि इबादत रब करीम जी ज़ात बाबरकात वटि क़बूल न आहे। अल्लाह ताला पंहिंजे ज़ात में वहदहू ला शरीक आहे, ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात जो को बि शरीक न आहे। इहो बुनियादी अक़ीदो ईमान आहे। उन सां गॾु इहा बि ॻाल्हि आहे त नबी करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे ज़ात में पंहिंजे कमालात में वहदहू आहे, अकेलो आहे। हबीबन करीमन जे ज़ात बाबरकात सां को बि पसंदि मनसब में शरीक कोन्हे को। बुनियाद मुसलमान जो इन ॻाल्हि ते हुजे त अल्लाह ताला जल जलालू अमन वालो जेको चयो आहे त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, इन जे मथां कमा हक़हू ईमान आणणु खपे। जे इन ते ईमान न आंदई त मुसलमान कोन्हे को। उन खां बाद जॾहिं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह चई माण्हू ईमान में दाख़िल थिए थो, पोइ हुन जे मथां नमाज़ फ़र्ज़ आहे, ज़कात फ़र्ज़ आहे, हज फ़र्ज़ आहे, रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ आहिनि। इहे 5 शयूं इस्लाम जूं बुनियादी शयूं आहिनि। जे कंहिं जाइ जी पीड़ हूंदी आहे, दीवार जे लाइ बुनियाद हूंदो आहे, बग़ैर बुनियाद जे जाइ कान हलंदी आहे, त इस्लाम जे लाइ बि इहे 5 शयूं ज़रूरी आहिनि। चल रब करीम जी ज़ात पंहिंजे हबीब जे सदके असांखे उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सुहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। फ़र्ज़ अल्लाह ताला जल जलालू अमन वालो हुजे, या त क़ुरान सां साबित हूंदो आहे, या वरी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मुतवातिर हदीस सां साबित हूंदो आहे। फ़र्ज़ जी अहमियत इन्ही जे करे आहे जो अल्लाह ताला जे पाक कलाम जे ज़रिए हुन जो सबूत मिलंदो आहे, या वरी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उन हदीस जे करे हुन जी फ़र्ज़ियत साबित हूंदी आहे, जेका तमामु घणे खां घणी कसरत सां जमात उन खे बयानु करे। 1 न 2 न 4 न। असां मुसलमाननि जो त अक़ीदो आहे जेकॾहिं रसूलुल्लाह जो हिकिड़ो सहाबी बि का महबूब जी हदीस सही सनद सां असां ताईं पहुची वञे त उहा हदीस बि असांजे अखियुनि जे मथां हूंदी आहे। पर फ़र्ज़ साबित करण जे लाइ, फ़र्ज़ जे सबूत जे लाइ अहिड़े हदीस पाक जी ज़रूरत आहे जेके महबूब करीम जे सहाबा किराम जी घणी जमात बयानु करे। अल्लाह ताला जे हबीब
सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके असांखे फराइज़ ॿुधाया आहिनि उहे महबूब करीम अलैहिस्सलाम जे सहाबा किराम जे वॾी जमात ॿुधाया आहिनि। हदीस जिब्रील में हिननि जो ज़िक्र आहे। दुरूद पढ़ त मां तोखे तफ़सीर सां ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सुहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हबीब जो सहाबी आहे सैयदना फारूक आज़म सब चो रज़ियल्लाहु ताला अन्हु। ॿियो मशहूर सहाबी आहे सैयदना अबू हुरैरो। अबू हुरैरे खे नबी करीम जी दुआ ही, दुआ त सभिनी खे हुई पर कंहिंखे वरी ख़ासि दुआ लॻंदी आहे। अबू हुरैरो पाण बयान थो करे त मां मिस्कीन हुयुसि, अबो कोने, भाउ कोने, कबीले जो माण्हू कोने, मुंहिंजे लाइ खाइण पीअण जहिड़ो सामान कोने, को घर जे रहण जी जाइ कान्हे। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिजरत खां बाद में मदीने शरीफ जे शहर में जेको पहिरों पहिरों मदरसो क़ाइमु फरमायो, उन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उन मदरसे जो पहिरों शागिर्द हज़रत अबू हुरैरो आहे। उन महबूब करीम अलैहिस्सलाम जे मदरसे जा बुनियाद अॼु बि ज़ाहिर बीठा आहिनि। सोने सरकार दो आलम अलैहिस्सलाम जे रोज़े जे भर में जाते अल्लाह जो हबीब तहज्जुद पढ़ंदो आहे, उन तहज्जुद वारी जाइ खां पोयां अञा थलो ठहियो पियो आहे। उहो मुंहिंजे महबूब पाक जे सहाबा किराम जे वेहण जी जाइ हूंदी हुई ऐं सहाबा बि उहे उन जाइ ते वेहंदा हुआ जंहिंखे नबी करीम जी ज़ात बाबरकात क़ुरान ऐं हदीस पढ़ाईंदा हुआ। अबू हुरैरो तो चवे त मां मिस्कीन हुउसि, ग़रीब हुउसि, अबो कोने, अदो कोने, भेण काने, भाउ कोने, खाइण लाइ शइ काने, पर रहण जे लाइ घर बि कोने। पोइ ॿी का मजबूरी कान्हे सवाइ इन ॻाल्हि जे त रसूलुल्लाह जे पाड़े में रहां, महबूब खां दीन सिखां, हबीब करीम जे सोबत में रहां। पर मिस्कीनी हाल एतिरो आहे, ग़रीबी हाल एतिरो आहे, सकीमी हाल एतिरो आहे जो चार चार वेला पइजी वेंदा हुआ, ॿ वेला पइजी वेंदा हुआ, ॿ ॾिहाड़ा गुज़री वेंदा हुआ, खाइण जे लाइ कुझु कोन मिलंदो हो। अबू हुरैरे खां पुछऊं घणा ॼणा हुयो? चई 70 ॼणा हुयासीं। हूअं त सहाबी घणा हा, पर जेके मदरसे में जन दाख़िला वरिती यानी राति ॾींहं दीन सिखण जे लाइ वेही रहिया उहे 70 ॼणा हा। सैयदना अबू हुरैरो रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए थो हिकिड़े ॾिहाड़े असांजे खाधे पीते खे 3 ॾींहं गुज़री विया, बुख में पाह पिया थियूं, साहु पियो वञे। अवां तव्हां सोचो 2 वेला रुगो मानी न मिले त कहिड़ो हाल थींदो आहे। सैयदना अबू हुरैरो फरमाए थो 3 ॾींहंनि खां बाद में महबूब करीम जी ज़ात वेठा आहिनि, असां 70 सहाबा बि वेठा आहियूं, बुखायल आहियूं, तमामु घणी तकलीफ़ आहे, परेशानी जो आलम आहे। हिकिड़ी माई मदीने पाक जी खीर जो वटो खणी अची हबीबन करीमन जे दरबार में पेश कई, या रसूल अल्लाह क़बूल पवे। सरकार दो आलम जी आदत हूंदी हुई, जेका शइ मिलंदी हुई उहा वठंदा हुआ, वठण खां बाद में दुआ घुरंदा हुआ, दुआ घुरण खां बाद में पोइ महबूब मर्दी जो मालिक आहे जे घर मोकिले त घर मोकिले, जे भला जमायत खे खाराए त मर्दी जो मालिक आहे। उन ॾिहाड़े अबू हुरैरो थो चवे महबूब करीम खे खीर जो वटो जो मिलियो त मूंखे सॾु कयूं। दिलि में सोचियूं त अॼु मज़ा थी आहे, वॾो वटो आहे, किले ॾेढ जो, हबीब मूंखे सॾे थो ॾींदो ऐं पी ढाओ कंदुसि 3 ॾींहंनि वारी बुख उञ त लाहियां। सैयदना अबू हुरैरो पाण फरमाए थो ख़ुदा जे हबीब करीम जे ज़ात वटि वयुसि, मुंहिंजे दिलि में तमन्ना आहे त अल्लाह जो हबीब मूंखे थो ॾिए त मां पियां 3 ॾींहंनि जो बुखायल आहियां, पर हबीबन करीमन वटो मुंहिंजे हथ में ॾिनो आहे। ऐं ॼण खां बाद में फरमायो अथनि अबू हुरैरा साॼे पासे खां 70 सहाबन खे पीआरण शुरू कर। चई वॼी वयुसि, सम्झो था न छो? 70 ॼणा मूं जहिड़ा बुखायल हुआ, उन्हनि खे बि मूं वांगुरु तकलीफ़ हुई 3 ॾिहाड़नि जा। मूं चयो हेॾो बिस्मिल्लाह करे शुरू थो कयां, इहो मुंहं ते चाढ़ींदो त लाहींदो ई कोन, कमु लाहे पोइ छॾींदुसि। अल्लाह अकबर कबीरा।
आख़िर इंसानी तक़ाज़ा त आहे न साईं, माण्हू त आहियूं न साईं, उहा इंसानी बशरियत वारियूं ॻाल्हियूं त पाण मलाइकत कोन आहियूं, आदम जी औलाद आहियूं, अम्मा हवा जी औलाद आहियूं, आख़िर उहो इंसानी चकर बि थिए थो। सैयदना अबू हुरैरा चयो त दिलि में चयुमि त हाय महबूब थो चए त हेॾा साॼे खां शुरू कर, जेकर अव्वल मूंखे नबी साईं ॾिया त ठाहे ड्रो कयां, हुकुम मञुमि, पर दिलि में खुटको आहे। सॼे पासे हिकिड़े हमरा खे ॾिनुमि, पाण फरमाऊं पी, उन प्यालो मुंहिंजा दाम ते चाढ़ियो आहे, पीअंदो हुयो, अबू फरमाए थो वरी पी, पी जमल ढो कई क़िबला हाणे भरिजी वियो आहियां। अल्लाह जे हबीब फरमायो ॿिए खे अबू हुरैरा वठी ॾे। अबू हुरैरा फरमाए थो मां 3 ॾींहं अख सां खीर में निहारियां त अॻे खां बि कुझु मथे चढ़ियो पियो आहे। वरी ॿिए खे पीआरियुमि, उनखे बि महबूब फरमायो ढाओ कर, 3 खे 4 खे 5 खे ॼमल 70 ॼणा पिया। सैयदना अबू हुरैरा फरमाए थो मूंखे ख़ुदा जे ज़ात बाबरका जो कसम आहे त मां ई विरहायो पे, मां ई ॾिठो पे, जीअं पहिरीं हो उन खां बि मथे हो पर हेठि कोन हो। अल्लाह जो हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था हाणे 70 आख़िरी माण्हू सैयदना अबू हुरैरा आहे। पाण इरशाद फरमाए था अबू हुरैरा पी, पी तुम मुंह तो लाहे कम क़िबला बस। पाण फरमाए था वरी पी, वरी पी तुम। पाण फरमाए था 3 पी, 3 दफ़ो चम क़िबला हाणे त नासुन मां निकिरी पवंदो। पाण फरमाइनि था अगारो दिलि में खुटको पियो थी, मां मुहम्मद जो खज़ानो खुटण जो आहे ई कोन को। खुटका पे कयई, सोची पे त पूरो कीअं थींदो, अॻ में मूंखे ॾे हा, मां वटां शुरू थिए हा, होॾो पी खाई ख़तम करे वेंदा, विसविसा पे पैदा थिए। यादि रखजांइ जेका मां मुहम्मद करीम जे हथ में शइ ईंदी आहे सा खुटंदी कान्हे का। अल्लाह ताला फरमाईंदो आहे इन्ना अअतैनाकल कौसर फसल्लि लिरब्बिका वन्हर इन्न शानिअक हुवल अबतर। अल्लाह ताला जो क़ुरान शाद फरमाईंदो आहे मुंहिंजा महबूब मां रब करीम जी ज़ात बाबरकात तोखे सॼे जहान जा खज़ाना कसरत सां ॾेई छॾिया आहिनि। हर शइ जी घणाई, हर शइ जी कसरत, हर शइ में बरकत ई बरकत, खुटण जी शइ कान्हे का। रसूलुल्लाह फरमाइनि था मां त अल्लाह जो हबीब आहियां, पर जेको मुंहिंजो मदीनो आहे उन मदीने खे अल्लाह ताला 100 बरकतूं ॾिनियूं आहिनि। 99 बरकतूं क़यामत में खुलंदियूं, हिकिड़ी बरकत आहे जेका क़यामत ताईं मदीने वारनि खे ड्रम पई कराईंदी। ऐं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ हबीबन करीमनि जे ख़िदमत में रहे थो, हदीसूं यादि करे थो, सुबुह जो यादि करे शाम जो विसरी वञनि। उन साॻे अबू हुरैरे खे वरी राति जो नबी करीम खां पुछे, पाण भेरा ॼारा आहिनि, यादि करण सुबुह जो थिए वरी विसरी वञे। के माण्हू ईअं सादा हूंदा आहिनि जंहिंखे यादगिरो न बीहंदो आहे। के त वरी माशा अल्लाह अहिड़ा होशान हिकिड़े भेरे सां यादि। हिकिड़े ॾाढे शिकायत कई, या रसूल अल्लाह तव्हांजी ख़िदमत में रहां थो, बुखायो बि आहियां, उञायो बि आहियां, मानी बि तव्हां खारायो था, अव्हां वटि रहां बि थो, मुंहिंजो सहारो कोन्हे, पर जेके अव्हां जूं हदीसूं आहिनि न उहे यादि कयां थो विसरी थियूं वञनि। उमिरि जी तक़ाज़ा आहे, नथी यादि बीहे, छा कयां। अल्लाह अकबर कबीरा। मुंहिंजा अदा जन रसूलुल्लाह खां घुरी ॾिठो आहे, तन खे मिलियो आहे ऐं हुनखे अहिड़ो मिलियो आहे जो मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था बाना मुंहिंजा उम्मती फैज़ खपई त फैज़ ॾियां, जेका शइ तोखे खपे सा मिले। हे इंसान जी पंहिंजी पंहिंजी सोच आहे, माण्हू जहिड़ी शइ घुरंदो ख़ुदा जे हबीब जे दरवाज़े तां मिलंदी आहे। सभु कंहिंजो पंहिंजो फ़िक्र आहे। को माल घुरे त माल मिले, दुनिया घुरे त दुनिया मिले, दीन घुरे त दीन मिले। मदीने शरीफ़ जी तारीख़ आहे, उनजो नालो आहे वफ़ाउल वफ़ा बेख़बार दारुल मुस्तफ़ा। 9वीं सदी जो बुज़ुर्ग आहे जंहिं लिखी आहे, अल्लामा समहूदी रहमतुल्लाह अलैह जे नाले सां मशहूर आहे। उन में बुज़ुर्ग लिखे थो त हिकिड़ो माण्हू मदीने पंधु पियो अचे, 3 ॾिहाड़े जे पंध ते, अञा मदीने खां 3 ॾींहंनि जे मुफ़ासिले ते परे आहे, त हुनजो खाधो कुटियो, पाणी बि खपियो,
ताम बि खपियो, अटो बाट खपियो, जेको सामान हो सो खपियो। अञा मदीनो पाक 3 ॾींहं 3 रातुनि जो पंधु आहे। पहाड़ी इलाइक़ो, जबल जो इलाइक़ो, आबादी कान, मिस्कीन माण्हू, बदवी सगोरा, गरीब पाण, उन्हनि वटि का शइ कान। मुंहिंजा दोस्त ही बि सोचींदो अलाए कीअं सूरनि में 3 ॾहाड़ा गुज़ारे राति जे टाइम ते मदीने पाक में पहुतो आहे। मस्जिद बि खुली पई आहे। उन ज़माने में मदीनो अॼुकल्ह वारो मदीनो कोन हो। अॼुकल्ह माशा अल्लाह वॾो शहर आहे, तमामु वॾियूं बिल्डिंगूं, महलातियूं, होटल सॼी राति खुलिया पिया आहिनि। उन ज़माने में न होटल आहे न छा। मिस्कीन काॾे वञे सुञाणेसि बि को कोन पियो। 3 ॾींहंनि जो बुखायो आहे। दिलि में सोचई कंहिंखे चवां, सिधो रसूलुल्लाह जे मवाजा शरीफ़ जे आॾो बीठो आहे, जाते सलातो सलाम पढ़बो आहे, उते बि अर्ज़ थो करे अस्सलातो अस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातो अस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातो अस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। सलातो सलाम अर्ज़ कयई, नमाज पढ़ियई, नमाज पढ़ी वरी महबूब जे साम्हूं अची बीठो आहे। अर्ज़ थो करे अना दैफ़ का या रसूल अल्लाह, ओ अल्लाह जा हबीब, 3 ॾींहंनि जो बुखारो आहियां, 3 ॾींहंनि जो उञारो आहियां। को मदीने में सुञापुरू माण्हू कोन्हे को, कंहिंखे चवां या रसूल अल्लाह, अॼु राति मां तुंहिंजो महिमान आहियां। तो वटि महिमान ईंदो आहे, वस कंदो आहे, मानी खारायां, सुठी खारायां, चांहि पीआरियां, बिस्कुट खारायां, थधो पाणी पीआरियां। ऐं हक़ आहे महिमान जो त महिमान जी तूं ख़िदमत कर। अकरमु दैफ़ वलौ कान काफ़िरा, सरकार फरमाइनि था तो वटि काफ़िर महिमान थी अचे त बि उन जी इज़त कर। असां पंहिंजे महिमाननि जे लाइ वस कयूं था। हू मिस्कीन चए पियो या रसूल अल्लाह, मां तुंहिंजो महिमान आहियां, छा ख़ुदा जो रसूल छॾे ॾींदुसि? अल्लामा समहूदी लिखे थो, किताब मौजूद आहे, फरमाए थो हुज़ूर खे अर्ज़ कई या रसूल अल्लाह, मां तव्हांजो महिमान आहियां। 3 ॾींहंनि जो उञारो बुखारो थकिजी इहा ॻाल्हि करे मस्जिद जी कुंडड़ी में सुम्ही पियो, निंड खणी हुयसि। अधु कलाक, मुनो कलाक या कलाक जेतिरो टाइम मस गुज़रियो आहे। हिन जे कन ते आवाज़ पियो, ओ फलाणा। दिलि में सोची थी सघे थो मस्जिद में ॿिया बि वञी नाले वारा हूंदा। वरी ॿिए दफ़े आवाज़ आयो, 3 दफ़े आवाज़ आयो, नालो वठी उन जे नाले सां को पुकारे पियो। अख हिन जी खुली आहे, अञा जो निहारे त हिन जे भर में हिकिड़ो नौजवान बीठो आहे। मथे ते उनखे थाल आहे, पुलाव जो भरियल आहे, जंहिंमां बाफ़ पई वहे, गरम गरम पुलाव हुजे। अबा फलाणो तूं आहे? चई हाउ अदा मां आहियां। चई तुंहिंजे लाइ मानी खणी आयो आहियां। अबा तोखे कंहिं चयो आहे? छो आंदी थी? चई अदा तो जंहिं सरदार खे चयो आहे उन सरदार मूंखे तोॾे मोकिलियो आहे। मूंखे त कोन चयो ई न। चई न मूंखे त मूं तोखे चयो ई कोन्हे को। चई तो मुंहिंजे नाने रसूलुल्लाह खे चयो आहे। तोखे ख़बर आहे त मां सैयद आहियां, हुज़ूर जो बचड़ो आहियां, आले नबी आहियां। मानी जेको मुंहिंजे नाने खां घुरंदो आहे त नानो वरी मां पुटड़े खे चवंदो आहे त मुंहिंजे उम्मती खे मानी वञी खाराए। अल्लाह अकबर कबीरा। हुनखे मानी ॾिनी। उन खां पोइ चई ख़ुदा जो कसम थी हिन मस्जिद नबवी में वेठो आहे, अॼु खां पोइ तोखे पारत हुजे जेतिरा ॾहाड़ा मदीने में हुजी त मानी मूं वटि खाइजां। मुंहिंजा अदा जेको घुरंदो आहे तंहिंखे मिलंदो आहे। हा हो न साईं। पर मां त तजुर्बो कयो आहे त हिकिड़ा त घुरनि था, उनखे घुरे सां मिले थो। पर मुंहिंजे महबूब जे शान तां कुर्बान वञा, हिकिड़नि खे वरी बिना घुरे बि मिलंदो आहे। घुरनि ई कोन, पाण ई पियो मिलेनि। ऐं अहिड़ो पियो मिलेनि जो दुनिया हैरान हूंदी आहे। मुंहिंजे हबीब करीम जी ज़ात बाबरकात खां जन घुरी ॾिठो आहे, तन खे पतो आहे। दुरूद पढ़ तोखे ॿियो वाक़ियो ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अब हे त ज़ाहिर में मिली न मानी,
ज़ाहिर में को माण्हू खणी आयो अहल बैत सगोरो हुनखे मानी खाराई। शेख अब्दुल हक मुहद्दिस देहलवी जज़्बुल क़ुलूब में लिखियो आहे, मदीने शरीफ़ जे तारीख़ जो किताब आहे, जज़्बुल क़ुलूब इला दियारुल महबूब। अहिड़ो ई वाक़ियो लिखे थो त उन शख़्स खे सफ़र में सामान खुटियो, बुखारो थी पियो। हबीबन जे दरवाज़े ते चई, या रसूल अल्लाह, मां तव्हांजो महिमान आहियां। निंडड़ी खईयसि, आराम में सुम्ही पियो। थोड़ी देर गुज़री, पाण नबी करीम जी ज़ात जी ज़ियारत कई, ॾिठई त हिकिड़े हथ में सरकार खे खीर जो वटो आहे ऐं ॿिए हथ में रसूलुल्लाह खे मानी आहे। पाण फरमाइनि था, मुंहिंजा महिमान खा। छा में? चओ ख्वाब में। छा में? निंड में। खा। पाण करीमन हिकिड़े हथ सां पिंडीअ ते मानी रखी ॾिनी, खा। ॿिए हथ में सरकार खे खीर जो वटो आहे, खा। चए थो त मूं ख्वाब में उहा मानी वरिती आहे, खीर वरितो आहे ऐं निंड में ख्वाब में खाइण शुरू कयुमि। जागे कोन थो, निंड पियो आहे। माण्हू निंड में ॾिसंदो आहे, मां कराची थो घुमां, अॼु मानी थो खावां, अॼु फलाणी शइ थो इस्तेमालु कयां। हुन बि ॾिठो त मूंखे मानी मिली आहे, पर ख्वाब में, निंड में। चए थो अधु मानी ख्वाब में खाधमि, अधु वटो खीर जो इस्तेमालु कयुमि, इहो अधु खीर ऐं अधु मानी अञा बाक़ी आहे। अखि जो खुली पई त सुभान अल्लाह, मानी बि हथ में आहे त खीर बि हथ में आहे। अधु मानीअ जो बि हथ में हुजे, अधु खीर जो बि बाक़ी वटे में बचल हुजे। मुंहिंजा दोस्त जी त मालूम थियो त मुंहिंजे महबूब करीम जी ज़ात बाबरकात खां उम्मती जेका शइ घुरंदो आहे तंहिंखे अल्लाह जो हबीब ॾींदो आहे। शर्त आहे घुरण जो, पर जेकॾहिं को चवे न कोन मिलंदो आहे, कोन मिलंदो आहे, सो बि सचो आहे। के चवनि था वीचारा कोन मिलंदो आहे, अलाह ॾींदो, नबी खे कहिड़ी ताक़त आहे, उहे बि सचा आहिनि। छो? उन्हनि खे नबी सां ॾे ई कोन थो, उन्हनि खे नबी करीम ॾे ई कोन थो। अगरि हबीब करीम जी ज़ात बाबरकात खां घुरनि हा ऐं अल्लाह जो हबीब कंहिंखे मोटाईंदो न आहे। मां तव्हांखे क़ुरान जो दलील ॿुधायां भा, क़ुरान खां मथे त का शइ कान्हे न। उन क़ुरान करीम मां तोखे सबूत थो ॾियां त मुंहिंजे महबूब करीम खे अल्लाह छा चयो आहे। दुरूद पढ़, तोखे अल्लाह जो क़ुरान ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व सुहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला पंहिंजे हबीब खे क़ुरान पाक में फरमाए थो, व अम्मा साइल फला तनहर। क़ुरान शरीफ़ आहे, नंढड़ी सूरत आहे, घणो करे माण्हुनि खे यादि बि हूंदी। अल्लाह ताला फरमाए थो, व अम्मा साइल फला तनहर। ऐं मुंहिंजा महबूब, तुंहिंजे दरवाज़े ते जेको साइल अचे, उन साइल खे झिणक न ॾिजां, उन जी झोली भरे छॾिजां। रब चवे थो साइल खे ख़ाली न मोटाए, साइल खे झिणक न ॾे, साइल खे ॾे। ऐं ॿी हदीस पाक में वरी हबीब पाण फरमाइनि था, अल्लाह योती व अन कासिमुन। ओ मुंहिंजा उम्मतियो ॿुधी छॾियो, मुंहिंजो रब करीम मूंखे ॾींदो आहे, मां मुहम्मद करीम वरी विरहाईंदो आहियां। अदा हेॾे निहारियो न, असांजे शाहपुर चाकर जो को रईस, को नवाब, को सेठ साहब, वॾो माण्हू मस्जिद शरीफ़ में 10 देगियूं मोकिले, बाबा हे जमायत खे खारायो। सम्झो था अलाए न, पाण त कोन विरहाईंदो, मैनेजर खे मोकिलींदो, नौकर खे मोकिलींदो, या मस्जिद जे मुला खे चवंदो, बाबा मोली साहब विरहाए छॾिजां। मोकिलियूं हुन, पर तूं वठण वारो जंहिंमहिल तोखे ज़रूरत आहे प्लेट या पोती या पलव, सच ॿुधाए त विरहाइण वारे जे अॻियां झलींदे या सेठ जे आॾो? न न, छो विरहाइण, सेठ ॾे वञ न। अब देगियूं उन्ही लाथियूं, ख़र्च उन्ही जो, उन्ही खां घुर न। चए थो त न, उन त ॾिनो, कंहिंखे ॾिनई विरहाइण वारे खे, त विरहाइण वारा तूं वञी विरहाए। हाणे सवाली जो कमु आहे त विरहाइण वारे जे आॾो हथु झले।
अल्लाह ताला जो हबीब फरमाए तो अल्लाह योती रब मुखे ॾींदो आ अन कासिमुल मां मोहम्मद विरहाईंदो आहियां। मुझे हबीब गोया असांखे सबक ॾिनो आ ओ उम्मती जेकॾहिं तोखे का बि अल्लाह जी अता खपे ॾियण वारो हक़ीक़त विरहाईंदो आ। असां अहले सुन्नत वारा इन्ही जे करे हथ टंगींदा आहियूं त मुहम्मद करीम जे दरवाज़े ते टंगींदा आहियूं। छो त हबीबन ख़ुदि फरमायो आ त रब ॾे थो मां विरहायां थो। पोइ जेको विरहाईंदो आहे उनखे कासिम चइबो आहे, तक़सीम वारो चइबो आहे। ऐं जेको तक़सीम कंदो आहे घुरबो उन खां आहे। मां तोखे हिकिड़ो मिसाल न हज़ारे मिसाल ॿुधायां। महबूब जा असहाब बि मुंहिंजे हबीब खां घुरंदा हुआ। दुरूद पढ़ त हिकिड़ी ॻाल्हि तोखे ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। अदा सच ॿुधाइजां जेकॾहिं को बीमार थी पवे त शफ़ा केरु ॾींदो आहे? शाह साहब फरमाए तो तूं हबीब तूं तबीब तूं दर्दन जी दवा जान ब मुझे जीअ में आज़ार जा अनवा। हाणे साहिब ॾे शफ़ा मौला मरीज़न खे आहे न साईं। डॉक्टर हुजनि, हकीम हुजनि, जराह हुजनि, वॾा वॾा क़ाबिल तबीब हुजनि, पर अल्लाह पाक जो अमर न थींदो त सीधी दवा फ़ाइदो न कंदी। फ़क़ियूं फ़र्क़ु तॾहिं कनि जॾहिं अमर थिए अल्लाह जो। शफ़ा कंहिंजे हथ में आहे। बीमार खे चङो भलो केरु कंदो आहे? सुभान अल्लाह। बुखारी शरीफ़ जी हदीस आहे, लड़ाई लॻी आहे। महबूब करीम जा सहाबी हिकिड़े पासे, ॿिए पासे काफ़र, घमसान जी लड़ाई पई लॻे। लड़ाई लॻंदे हिकिड़ो तीर छुटो काफ़रनि जे तरफ़ खां। तीर अहिड़ो ज़ोरदार हो, सहाबी आहे जंहिंजो नालो आहे हज़रत क़त्तादा रज़ियल्लाहु ताला अन्हु। साम्हूं बीठो हो, हुनखे मौक़ो ई कोन मिलियो त तीर घुसाए या साम्हूं ढाल ॾे। उहो तीर जीअं जो आयो सिधो हिन जे अख में लॻो, पर अहिड़ो हुनखे लॻो जो अखि हुनजी फेहे विधई। छा अखि छा तीर, तीर अंदरि हलियो वियो। हुनखे सूर थियो, हुन तीर खे छिके हीअ जो ॿाहिरि कढियईं त दोॾो ॿाहिरि। अवा पूरी दुनिया में घुमो, डॉक्टर साहब उहा अखि ठाहींदा आहिनि जंहिंमें कुझु न कुझु सलाहियत हुजे। ऑपरेशन कंदा, हुन में लेंस लॻाईंदा, हुनखे मुजादा कारो पाणी आहे त हुनजो इलाजु कंदा, सफ़ेद मोतियो पाणी आहे हुनजो इलाजु कंदा, पर मुर्गो दोॾो ई फिसी निकिरी वञे। अमेरिका, जर्मनी, जापान, पूरी दुनिया में हले वञे, को हकीम कोन्हे जो हुनजी अखि ठाहे विझे। शफ़ा केरु ॾींदो आहे? सहाबी तोखां वधीक पढ़ियल लिखियल आया, तूं वधीक समझदार आहे। असहाबन खे तौहीद जी तोखां मुला वधीक ख़बर ही या महबूब करीम जे असहाबन खां तूं वॾो मुवाहिद आहे? सहाबन खे वधीक ख़बर ही। अल्लाह अकबर। हज़रत क़त्तादे जी अखि निकिती, दर्द हिकिड़े पासे, अखि वई हली। बुखारी शरीफ़ जी हदीस आहे, सिधो रसूलुल्लाह जे दरबार में आयो। कद फ़क़ा ऐनी या रसूल अल्लाह। ऐं अल्लाह जा हबीब मुंहिंजी अखि निकिरी पई आहे। हाणे हिकिड़ो मसइलो तव्हां बि ॿुधायो, मां त घणियूं थो ॻाल्हियूं ॿुधायो, तव्हां बि ॿुधायो। अबा रसूलुल्लाह जो कमु आहे त बुराईअ खां झले। रसूलुल्लाह जो कमु कहिड़ो आहे त नाजाइज़ कम खां झले, शिरक खां झले, बिदअत खां। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तो चए क़िबला अखि निकिरी पई आहे। नबी से चरिया बिदअत थो करी, शिरक थो करी, मां चयो अलाह खे चओ, मां को डॉक्टर आहियां छा? अखि निकिरे पई त चओ अलाह खे, मां छो आयो शिरक थो करी? न न,
अल्लाह ताला फरमाए तो व अम्मस्साइल फला तनहर, ओ मुंहिंजा हबीब तो वटि जेको सवाली अचे तंहिंखे ख़ाली न मोटाए जा। हबीब खे अर्ज़ु कई या रसूल अल्लाह अखि निकिरी पई आहे, पाण चवनि था वेझो आहे, हबीब जे वेझो आयो आहे, पाण करीमन पंहिंजे वात मुबारक मां लुआब शरीफ़ कढी आहे, लिब मुबारक कढी हुनजे अखि खे लॻाई आहे, अखि खे लॻाए नबी करीम त्री रखी आहे। त्री रखण खां बाद में नबी पाक फरमाए अल्लाहुम्मा रब्बन नास ज़हबल बास, ओ माण्हुनि जा रब काइनात जा मौला हिन जो दर्द लाहे। हबीबन करीमन जी ज़ात एतिरो चई हथ हटायो आहे, कतादो थो चवे ख़ुदा जो कसम आहे अखि अॻे खां बि भली थी वई। ॼण त अखि में धकु लॻो ई कोन, अखि अखियुनि जहिड़ी चवे थो ख़ुदा जो कसम आहे मां पोढ़ो थी वियुसि, उनखे साल थिया, धकु लॻो 50 साल ॿिया बि गुज़री विया, जवानी में लॻो पोढ़ो थी वियुसि। कॾहिं कॾहिं माण्हूअ जूं अखियूं उथी पवंदियूं आहिनि, इंसान जी पोढ़ाइप में जीअं पोइ नज़र कमज़ोर थींदी वेंदी आहे। हज़रत कतादो थो चवे उहा जेका ओरिजिनल अखि कुदरती हुई उन जी नज़र हटी वई, कॾहिं कॾहिं उथी बि पवंदी हुई, पर जेका रसूलुल्लाह जे दरवाज़े तां मिली उन में न सूर पियो न नज़र खुटी। जीअं पोढ़ो थिया तीअं नज़र हुन जी तेज़ थींदी वञे, जीअं कुराड़ो थींदो वञा तीअं नज़र हुन जी वधंदी वञे। इहो छा आहे? सहाबा किराम बि असांखे सबक़ ॾिनो आहे त असां बि मुस्तफ़ा जे दरवाज़े तां वठंदा आहियूं। नबी करीम जी ज़ात बाबरकात ॾींदा हल। अल्लाह जो क़ुरान फरमाईंदो आहे व अम्मा साइल फला तनहर, ऐं मुंहिंजा हबीब तो वटि साइल अचे हुनखे झिड़क न ॾिजां। मदीने में हिकिड़ो वॾो काफ़र हो, काब अशरफ नालो होसि, यहूदन जो क़ौमी सरदार हो, शाइर हो, महबूब जे गिला में शेर लिखंदो हो। हबीब जी गिला आहे ॻाल्हायो अदा, नालो छा आहेसि? मुहम्मद। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ॾाढे चओ। इन जी माना जी ख़बर थी? मुहम्मद अल्लज़ी युहमदु हमदन बाद हमदिन, मुहम्मद उनखे चइबो आहे जंहिंजी सदाई पई तारीफ़ थिए। मुहम्मद लफ़्ज़ जी माना पढ़ंदव न, माना अब्द जी माना है बानो, गुलाम जी माना है नौकर, नूर जी माना है रोशनी। अब हाओ न सही त मुझे महबूब करीम जो नालो बि अरबी आहे मुहम्मद। इनी मुहम्मद जी अरबी में माना पंहिंजे ज़बान में कहिड़ी कंदासीं? अल्लज़ी युहमदु हमदन बाद हमदन, मुहम्मद चइबो ई उनखे आहे जंहिंजी सदाई पई तारीफ़ थिए। हाणे हो काब अशरफ छा कंदो हो? हबीब जी गिला में शेर ठाहींदो, अहिड़ो आहे हीअं आहे माज़ अल्लाह माज़ अल्लाह। ॿ हिकिड़ियूं रंडियूं धारियईं, ॿ उहे वरी ॻाईंदियूं, उहे शेर ॻाईंदियूं, दोल वॼाईंदा हुआ, नाचंदा हुआ, माण्हू घुराए उनखे मानी खाराईंदो हो, ॿकर कोहंदो हो, वॾो अमीर माण्हू हो। ऐं हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी गिला ते ख़ुशि थींदो हो, हो रंडियूं ॻाईंदियूं हुयूं, हे शेर ठाहींदो हो, ऐं माण्हू गॾु थींदा हुआ, हुनखे भत खाराईंदो हो, माण्हू ख़ुशि थींदा हुआ त नबी जी गिला थो करे पियो। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम जे हिकिड़े सहाबी खे ख़बर पई कावड़ लॻी, हुनजो किलो अॼु बि मदीने में ठहियो पियो आहे। कुझु ड्रही वियो आहे, कुझु टुकड़ा बीठा आहिनि, पर हुनजा आसार निशान अञा बि मदीने शरीफ़ में आहिनि। उन सहाबी सगोरे खे गुस्सो आयो त मुंहिंजे हबीब जी गिला थो करे, आधी राति जो तलवार खणी उन किले ते चढ़ियो आहे। अलाए कीअं चढ़ियो? जबल जो पासो वठी किले ते चढ़ियो, किले मां चढ़ी अंदरि लथो त अंदरि कमरे में पंहिंजे घरवारी सां फूक निंड में सुतो पियो आहे। वार हस वॾा, हदीसुनि में ईंदो आहे जुंडनि खां वठी अहिड़े नमूने सां हुनखे गिहलियईं जो माईअ खे ख़बर कान पई। अल्लाह अकबर करे हुनखे तलवार जो हीअं त 2 टुकर करे छॾियईंसि। चई जेको रसूलुल्लाह जी गिला करे सो क़त्ल जो लाइक़ु आहे। हाणे माण्हू मरी त पियो, हैरास थियुसि, हिनखे बि तकड़ो तकड़ो लथो ॾाकण वारे पासे ॾांहुं, ॾाकण ते पेर तिरकियो, हेठि वञी किरियो, गिणंदो गिणंदो हेठि फाको कई, हिन जाइ तां टंग भॼी पई। अल्लाह अकबर कबीरा। पटको लाथई, पटको लाहे टंग खे वेढ़ियईं, छिके जीअं पट्टी ॿधबी आहे पट्टी ॿधई,
पट्टी ॿधी आस्ते रेड़ियूं ॾेई निकिरणु शुरू कयईं त भॼां। अॻिते हिकिड़ा सहाबी हिनखे मिली विया, उहे हिन जे मदद में पिया आया। चई वारो कयो, दुश्मन मरी वियो, पर मूंखे जल्दी रसूलुल्लाह जे दरबार में पहुचा, मुंहिंजी टंग भॼी पई आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो हबीबन करीमन जी दरबार में आयो, अर्ज़ कई कद इन कसर साकी या रसूल अल्लाह, दुश्मन त मारे आयो आहियां पर मुंहिंजी टंग भॼी पई आहे। हबीबन कोन चयो त कुंभार ॾे वञ, हबीबन कोन चयो त डॉक्टर ॾे वञ, हबीबन ईअं कोन चयो त मां तुंहिंजे टंग खे छा कयां। हुन चयो टंग भॻी आहे, पाण फरमाईंदा उबसत रिजलक, पंहिंजो पेर सिधो कर। हुन टंग जो सिधी कई फमसहू बियदिल मुबारका। हदीस पाक में ईंदो आहे त महबूब करीम हथ लॻायो, चवे थो ख़ुदा जो कसम जो टंग भॻी कान हुई। इहो कंहिंजो अक़ीदो आहे? चओ सहाबा जो। कंहिंजो? असहाबीअ जो अक़ीदो आहे, मुंहिंजे हबीब जे ग़ुलामनि जो अक़ीदो आहे त रसूलुल्लाह जे दरवाज़े तां मिलंदो आहे, ऐं मिलंदो उन्ही खे आहे जेको मुंहिंजे हबीब जे दरवाज़े ते हथ फैलाईंदो आहे। अल्लाह ताला क़ुरान करीम में ॿिए हंधि इरशाद फरमायो आहे त मुंहिंजा हबीब वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक फस्तगफरुल्लाह वस्तगफर लहुमुर रसूल लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा। ऐं मुंहिंजा हबीब जेकॾहिं तुंहिंजे उम्मत खां गुनाह थी आहिनि, गुनाह त कई आहिनि दादा, नमाज कज़ा थी वई, हज कज़ा थी वियो, ज़कात कान ॾिनीसे, रमज़ान जा रोज़ा रहिजी विया, ज़िना कईसे, शराब पीतोसे, चर्स पीतोसे, पराई बनीअ ते कब्ज़ो कयोसे, पराओ पाणी वराए पंहिंजी ज़मीन में वहायोसे, कंहिं पाड़े वारे जी लॼ लुटीसे, कई गुनाह थी सघनि था। न्याणी विहारे छॾी, बालिग़ थी वई आहे, अछो मथो थी वियो आहे, ख़ुदा खे नाराज़ कयो वेठो आहे। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, अल्लाह ताला फरमाए थो वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम, या रसूल अल्लाह तुंहिंजो उम्मती कहिड़ो बि खणी गुनाह करे, ईअं कोन थो चवां त फलाणो या फलाणो या फलाणो, जेकॾहिं गुनाहनि जी माफ़ी खपे न त जाऊक, तो मुहम्मद करीम जे दरवाज़े ते हलिया अचनि, तुंहिंजे दरवाज़े ते अचनि। सलात बुलंद आवाज़। अबा ॾोह कंहिंजो कयो अथनि? चओ अलाह जो। गुनाह कंहिंजो कयो अथनि? पर अल्लाह ताला फरमाए थो मां वटि न अचनि, जाऊक तो वटि अचनि। छा कनि साईं? तो वटि अची छा कनि? अल्लाह ताला फरमाए थो फस्तगफरुल्लाह, तो वटि अची अलाह खां माफ़ी घुरनि। अदा शाहपुर में अलाह आहे, नवाब शाह में, खडड़े में, कराची पेशावर में, पोइ ओॾे छो वञो, हिते अलाह खां माफ़ी वठूं। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो मां हर जाइ ते आहियां, सभु कंहिंजी ॿुधंदो आहियां, कंहिंखे रद्द कोन कंदो आहियां, पर गुनाहनि जे माफ़ीअ जो शर्त आहे त जेकॾहिं माफ़ी खपई त मुंहिंजे हबीब जे दर ते अचो, उते हबीब जे रूबरू बि मूंखां माफ़ी वठ न। फस्तगफरुल्लाह, अल्लाह खां माफ़ी घुर। अल्लाह ताला खे अर्ज़ कयूं था मौला पोइ जेकॾहिं नबी करीम वटि अची माफ़ी घुरूं त माफ़ी ॾींदे। अल्लाह ताला फरमाए थो त न, अञा ॿियो बि शर्त आहे साईं, तुंहिंजे हबीब वटि अचूं ऐं तोखे परचायूं त बि न परचंदे। रब थो चए त न, अञा कोन परचंदुसि। कीअं परचंदे? अल्लाह ताला फरमाए थो, क़ुरान आहे बाबा, क़ुरान, वस्तगफर लहुमुर रसूल, अल्लाह खां माफ़ी त घुरनि, पर रसूलुल्लाह बि हुननि जी सिफारिश करे तॾहिं माफ़ कंदोसानि। जेकॾहिं रसूलुल्लाह सिफारिश न कंदो त माफ़ कोन कंदोसानि। जे रसूल करीम पंहिंजा चप चोरे चवंदो या अल्लाह मुंहिंजो उम्मती मुंहिंजो वसीलो वठी तो वटि आयो आहे, अल्लाह ताला फरमाए थो लवजदुल्लाह तव्वाबर रहीमा, मां महबूब मोहम्मद करीम जो वसीलो वठंदो त अल्लाह तौबा बि क़बूल कंदो, रहम बि फरमाईंदो। हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करीम जे दरबार में, उते जेके हाणे मौलवी वेठा आहिनि न, हाणे
सम्झो था अलाए न? हाणे उहे चवनि था अबा इन खे विहारियोसि, हेॾे निहारियो। उहे छा था चवनि? चए क़ुरान सचो आहे, क़ुरान पर इहा आयत उन्ही ज़माने जी आहे, माना उन्ही ज़माने महबूब वारे ज़माने में जेकॾहिं को ॾोह करे त हुज़ूर जी हयातीअ में हुज़ूर वटि अचे, हाणे न। अबा सम्झो था अलाए कोन? सम्झो था न सही? माना इहा आयत आहे पर उन्ही ज़माने में जॾहिं नबी करीम जी ज़ात बाबरकात जी ज़ाहिरी ज़िंदगी ही, तॾहिं अलाह चयो आहे त तो वटि अचनि, हाणे न। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मज़े जी ॻाल्हि आहे, कॾहिं कॾहिं हक़ जी ॻाल्हि निकिरी वेंदी आहे। जेके चवनि था त उन्ही ज़माने जी हदीस आहे, ॻाल्हि आहे हाणे जी न आहे। उन्हनि मौलवियुनि ख़ुदि वरी हाणे रियाज़ में हिकिड़ो तफ़सीर छापियो आहे, उहो मां वटि मौजूदु आहे। तफ़सीर जो नालो आहे तफ़सीर इब्ने कसीर, 7वीं सदीअ जो बुज़ुर्ग आहे, 7वीं सदीअ जो। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, छापियो बि हिननि मौलवियुनि आहे। लिखण वारो 700 साल नबी करीम खां पोइ लिखे थो। चवे थो हिकिड़ो माण्हू आहे नबी करीम जे दरबार में आयो आहे, हुज़ूर जे रोज़े जे आॾो बि चवे थो हबीब विसाल करे विया आहिनि। महबूब जे विसाल खे 700 साल गुज़री विया आहिनि। उन खां बाद में माण्हू अची दरवाज़े ते बीठो आहे, चवे थो या रसूल अल्लाह, अल्लाह चयो आहे वलौ अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक, पंहिंजे नफ़्स ते को ज़ुल्म करे त तो वटि अचे। या रसूल अल्लाह, मां बि ॾोही आहियां, गुनाहगार आहियां, गुनाहनि जा अंबार खणी तो वटि आयो आहियां। हाणे वारो कर अलाह पाक जे दरबार में मां ग़रीब जी सिफारिश कर। इहे जंहिं महिल लफ़्ज़ चयईं त हबीब करीम जे रोज़े शरीफ़ जे साम्हूं हबीबन करीमन जे रोज़े जो मुजावर ख़ादिम जंहिंजो नालो हो उतबी, उहो चए थो त मां ॿुधा वेठो, भित खे टे कॾे वेठो आहियां, ही मिनथू पियो करे या रसूल अल्लाह, अलाह चयो आहे नफ़्सनि ते ज़ुल्म कयो त नबी वटि अचो। मां नफ़्सनि ते ज़ुल्म कयो आहे, बेनिमाज़ी आहियां, बेदीन आहियां, बुछड़ो आहियां, ॾाढो ॾोही आहियां। अलाह चयो आहे जाऊ क, तुंहिंजे दर ते अचनि, हाणे तुंहिंजे दर ते आयो आहियां, मुंहिंजी सिफारिश कर। उहो उतबी थो चवे, तफ़सीर इब्न कसीर लिखे थो, मां ॿुधांसि वेठो, हीअं चवे पियो। रोई 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 काफ़ी देर खां बाद में ॾिठुमि त अखियुनि जा ॻोढ़ा उघंदो हाणे बाब सलाम वारे पासे वापसि पियो वञे। उतबी थो चए त मां जीअं जो वेठो हुउसि त मूंखे निंड खणी वई, अखि अखि सां मस लॻी, ॾिसां त रसूलुल्लाह मूंखे चवनि था या उतबी अलहिकल ऐराबी, ओ उतबी, इहो रोवण वारो एराबी झंगली निकितो थो वञई, वञ डोड़ी वञी हुनखे मुबारक ॾे त मां मोहम्मद करीम तोखे चवां थो अल्लाह तोखे माफ़ करे छॾियो आहे। वञ वञ हुनखे वञी चओ, डोड़ी वञी ॿुधाईंसि त मूंखे रसूलुल्लाह हाणे थो चए। उतबी थो चवे, इब्ने कसीर वारो बुज़ुर्ग लिखे थो पियो त मां जाॾुसि ॾिसां त कोन्हे, डोड़ंदो वञा, अञा जो निहारा त बाब सलाम खां जुतड़ी पाए हाणे वञे पियो, पर अखियूं उघंदो पियो वञे। मां वञी चयोमांसि अदा तोखे मुबारक हुजे हबीबन, हाणे हाणे मूंखे ख्वाब में ज़ियारत कराए फरमायो आहे तोखे मुबारक हुजे, ख़ुदा ताला तुंहिंजा गुनाह माफ़ फरमाए छॾिया। ऐं मुंहिंजा सॼण साईं, हिकिड़ो वाक़ियो हुजे त ॿुधायां, हिकिड़ी ॻाल्हि हुजे त ॿुधायां, किरोड़नि जे तादाद में, हज़ारनि जे तादाद में मुंहिंजे हबीब जा कमालात आहिनि। जंहिं बि रसूलुल्लाह खां घुरियो आहे तंहिंखे ख़ुदा जे हबीब वटां मिलियो आहे। बसि ॻाल्हि जेका की हमसां पूरी कान थी, उहा पूरी करे पोइ बसि थो कयां, टाइम पूरो थी वियो। अबू हुरैरे चयो साईं हदीस नथी यादि थिए, यादि आहे? छा चयईं? विसरी त कान वई न, 4 जुमा जुदाई थी आहे, परवाह न आहे। अल्लाह ताला शल तव्हां असांखे हबीब जो इश्क नसीब फरमाए। साईं हदीस नथी यादि थिए, सुबुह जो यादि थो कयां, वरी शाम जो विसरी थी वञे, शाम जो यादि कयां थो, सुबुह जो विसरी थियां, छा कयां? हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाए त चादर लाहे। अबू हुरैरे चादर लाथी आहे, पाण फरमाइनि था विछाए। अबू हुरैरे चादर विछाई आहे, महबूब करीम जी ज़ात बाबरकात उन जे चादर में हीअं इशारा कया,
टे बुक नबी करीम भरे अलाए छा मां भरियई। अबू हुरैरा जो ॾिसण में तो कुछ कोन पियो अचे, पर इशारा क्यों, हिकिड़ो बुको, ॿियो बुको, टियों बुको उन चादर में विझी पाण फरमायो चादर खे वेढ़, तो मूं चादर खे वेढ़ियो, वेढ़े पाण फरमायो सीने सां लॻाए, उहा चादर खणी मूं सीने सां लॻाई। अबू हुरैरो चयो तो उहो ॾिहाड़ो आहे, अॼोको ॾिहाड़ो आहे, जेका ॻाल्हि ॿुधंदो असां यादि थी वेंदी आहे, मूंखे वेसर न थींदी आहे। ऐं तव्हां हदीस पढ़ंदो, पूरे हदीस जे ज़ख़ीरे में वध खां वध जे रिवायतुनि में रावी आहे त सैयदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु आहे। अबू बकर खां बि घणियूं हदीसूं, उमर साईं खां बि घणियूं हदीसूं, उस्मान साईं खां बि घणियूं हदीसूं, अली उल मुर्तज़ा खां बि घणियूं हदीसूं। मुंहिंजे हबीब जे सहाबनि में कंहिं बि एतिरियूं हदीसूं बयानु कोन कयूं आहिनि जेतिरियूं सैयदना अबू हुरैरे बयानु कयूं आहिनि। छो त मुंहिंजा दोस्त हुन जे सीने खे मुस्तफ़ा करीम फैज़ सां भरे छॾियो हो। जेको हबीब खां घुरंदो तंहिंखे मिलंदो। मुंहिंजे महबूब करीम जा सहाबी जेका ॻाल्हि मुतवातिर रिवायत कंदा हुआ, उन सां फ़र्ज़ साबित थींदो हो। जेके इस्लाम जा 5 फ़र्ज़ आहिनि उहे बि इन महबूब जे क़ुरान ऐं मुतवातिर हदीसनि मां साबित आहिनि। अल्लाह ताला तव्हां असांखे फ़र्ज़नि ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। हिन फ़क़ीर चिठी लिखी आहे, हिन जो पुटड़ो गुज़ारे वियो आहे, उन जे लाइ दुआ घुरो, अल्लाह ताला उनखे जन्नत में जाइ अता फरमाए, रब करीम उन जी मग़फ़िरत फरमाए। अल्लाह ताला पीउ ऐं माउ खे शल अहिड़ो ॾुख न ॾेखारे। अल्लाह ताला सभिनी मुस्लमाननि जी औलाद खे साथ सिहत सलामती अता फरमाए। हिन जो बचड़ो वफ़ात करे वियो आहे, या अल्लाह इन खे जन्नत में आला मक़ाम अता फरमा, उन जा सगीरा ऐं कबीरा गुनाह माफ़ फरमा, उन जे वालिदैन पसमांदगान खे सब्र जमील जी तौफ़ीक़ अता फरमा। या अल्लाह असां सभिनी जूं दुआऊं क़बूल कर, असांखे महबूब जे मदीने जो बार बार दीदार कराए, रसूलुल्लाह जे रोज़े जी हाज़िरी नसीब फरमा, बैतुल्लाह शरीफ़ जो तवाफ़ नसीब फरमा, बैतुल्लाह शरीफ़ में नमाज़न पढ़ण जी तौफ़ीक़ अता फरमा। या इलाहुल आलमीन असांजे मुल्क जो ख़ैर फरमा। या अल्लाह अफ़गानिस्तान जे मुसलमाननि खे कामयाबी अता फरमा। या अल्लाह बुस्निया चिचनिया जे मुसलमाननि जी मदद फरमा। फ़िलिस्तीन जे मुसलमाननि खे या अल्लाह कामयाबी अता फरमा। कश्मीर जे मुसलमाननि खे आज़ादी अता फरमा। ऐं मुंहिंजा मौला पंहिंजे हबीब जे सदके अमरीका खे नेस्त ऐं नाबूद बनाए। मुसलमाननि जे मथां ज़ुल्म पियो करे, या अल्लाह असांजूं दुआऊं क़बूल फरमा। मुंहिंजा मौला इस्लाम जे दुश्मननि खे नेस्त नाबूद कर, इस्लाम खे फ़तह व नुसरत अता फरमा। रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि वसल्लम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन व आलिहि। हिकिड़ो टुंडू वियो और ॿियो आयो। Mabbe akhirat